अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे असीं ऑल पाकिस्तान बंगलानी इत्तेहाद तरफ़ां हिकु तूफ़ानी दौरनि लाइ निकितल आहियूं, जंहिंमें डिस्ट्रिक्ट मीरपुरख़ास, डिस्ट्रिक्ट उमरकोट ऐं हैदराबाद ऐं इंशाअल्लाह उन खां बाद कराची में बि प्रोग्राम रखिया वेंदा ऐं उन्हनि जो बाडी चूंडियो वेंदो इंशाअल्लाह डिवीज़ननि ऐं सभिनी जो बाडी चूंडियो वेंदो। जीअं त असीं हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजे डिस्ट्रिक्ट कश्मीर जो जॉइंट जनरल सेक्रेटरी मीर आबिद हुसैन उर्फ़ एडी ख़ान बंगलानी सां ऐं उन्हनि खां इहो हाल अहिवाल वठंदासीं त मीरपुरख़ास जा माण्हू खे कीअं लॻा ऐं उन्हनि जो छा रवैयो हुयो असांजे इत्तेहाद जे बारे में ऐं उन्हनि जो छा चवणो हो असांजे इत्तेहाद जे बारे में। जी एडी ख़ान बंगलानी साहब, छा चवणो आहे त मीरपुरख़ास जे माण्हुनि जे बारे में? असांजो तव्हांजी ख़बर आहे असां मीरपुरख़ास ऐं उमरकोट ऐं हैदराबाद जो दौरो करे चुका आहियूं ऐं उन्हनि में असांखे असां वटि अहिड़ा वर्ड न आहिनि, असां वटि अहिड़ा अल्फाज़ न आहिनि जेके असां मीरपुरख़ास ऐं उमरकोट हैदराबाद वारे बाडी जे उन्हनि दोस्तनि जो असां शुक्र अदा कयूं। असांखे एतिरी उमेद न हुई जंहिं असांजी अच्छा ऐं उन्हनि जो छा रवैयो हुयो असांजे ऑल पाकिस्तान बंगलानी जे बारे में, उन्हनि जो छा मक़सदु हुयो, उन्हनि छा कुझु चयो जे बारे में? उन्हनि सभिनी जो मक़सदु इहो ई आहे ऐं असां सभिनी ऑल पाकिस्तान बंगलानी वारे इत्तेहाद जो इहो ई मक़सदु आहे त असां पंहिंजे नौजवान नस्ल खे तबाही खां कढी करे असां उन्हनि खे तालीम ॾियारी कंदासीं। जीअं त असांजो क़ौम बंगलानी अनएजुकेटेड हुयो, हाणे असां उनखे एजुकेशन जे तरफ़ उनखे मुतवजा कयो आहे। बिल्कुलु इहो तव्हांजो चवणु सही आहे ऐं बंगलानी क़ौम घणेई क़दुरु अनएजुकेटेड हुयो ऐं इंशाअल्लाह तव्हांजो तमामु सुठो मक़सदु आहे त जीअं त हीअ ॿुधो एडी ख़ान बंगलानी जा ॻाल्हि ॿोल जंहिंजो चवणो हो त मीरपुरख़ास जा माण्हू तमामु सुठा आहिनि ऐं हुनजो मक़सदु इहो हुयो त असांजे ईंदड़ नसुल खे तालीम ॾियारणु ऐं उन्हनि जे हर मक़सदु इहो आहे त पंहिंजे नसल खे ऐं पंहिंजे क़ौम खे अॻिते आणण जे लाइ असां जदोजहद जारी रखंदासीं। ऐं असीं हाणे हिन वक़्तु मौजूदु आहिनि असांजे प्रोग्राम में डिस्ट्रिक्ट जेकमबाद जो नायब सदर शेर ख़ान बंगलानी ऐं असीं हाणे हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा रवैयो आहे। अस्सलाम वालेकुम साईं, असांखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो मीरपुरख़ास जो विज़िटिंग करे रहिया आहियो, उन में तव्हांजो मीरपुरख़ास जे दोस्तनि जो छा रवैयो हुयो ऐं छा हुननि जो चवणु हुयो? साईं माशाअल्लाह, जीअं त असां मीरपुरख़ास माशाअल्लाह ज़बरदस्त मोदी महिरबानी कोटू जंहिंजा बंगलानी इत्तेहाद मक़सदु इहो ई आहे असांजो त असांजो ज़ाल पाई दौर जेको ॿार नंढा मासूम वॾा सभिनि खे तालीम हासिलु करिणो आहे ऐं इनशाअल्लाह अॻिते बि इहा ई कोशिशि रहंदो दोस्तनि जो साथ असां सां जंहिं असां ते हेॾो सारा कुर्ब ऐं महिरबानी कयूं आहिनि ऐं वॾो साथ ॾिनो आहे। ॿुधो अवां ऑल पाकिस्तान बंगलानी इत्तेहाद जो टीम जेको दौरनि जे लाइ निकितल हुयो उन जो अवां इंटरव्यू ॿुधो। हुननि जो चवणु हुयो त असीं पंहिंजे टीम असीं निकितल हुयासीं तूफ़ानी दौरनि जे लाइ ऐं असीं माशाअल्लाह मीरपुरख़ास ऐं डिस्ट्रिक्ट उमरकोट जो जेको बाडी चूंड हुयो उहो कंप्लीट थी चुको आहे। हुननि में काफ़ी ॻोठनि में मीटिंगूं थी चुकियूं आहिनि। हिननि काफ़ी दोस्तनि घणे क़दुरु असांखे सुठी रिस्पॉन्स ॾिनी, घणो शान ऐं मान ॾिनो पंहिंजे इत्तेहाद जे बारे में, पंहिंजे क़ौम जे बारे में असांखे इतमाद ॾिया रहियूं त असीं हर वक़्तु हर मुश्किल में असां सां गॾु आहियूं, हर मुश्किल में असां तालीम सहकार कंदासीं। जीअं त असांखे हिननि अजरक सिंध जो तोहफ़ो अजरक तोहफ़े तौरु ॾिनो सभिनी दोस्तनि खे कश्मीर जो सॉरी ऑल पाकिस्तान बंगलानी इत्तेहाद जी टीम खे सभिनी खे तोहफ़े तौरु ॾिनो वियो। ऐं जीअं त वाज़े कंदो हलां त मीरपुरख़ास ऐं डिस्ट्रिक्ट उमरकोट में काफ़ी बंगलानी बिरादरी आहे ऐं उन्हनि बंगलानी बिरादरी में माशाअल्लाह तमामु घणो ॿधी ऐं तमामु घणी सुठी सोच ऐं बशऊर वारा नौजवान मौजूदु आहिनि, जंहिंमें मोहम्मद मीर अब्बास बंगलानी, मोहम्मद अब्बास बंगलानी, डॉक्टर मंज़ूर अहमद बंगलानी ऐं अब्दुल रज़ाक बंगलानी ऐं ॿिया काफ़ी दोस्त आहिनि, फिदा हुसैन बंगलानी, जंहिंमें काफ़ी दोस्त आहिनि जंहिंखे मूंखे नाला यादि न आहिनि, अब्दुल्ला बंगलानी, नवाब ख़ान बंगलानी, आबिद ख़ान बंगलानी ऐं हाजी इमाम बख़्श ख़ान बंगलानी जेको तौरु असांखे दावत ॾिनो ऐं उन्हनि अजरक जा तोहफ़ा असांखे पेश कया। ऐं वधीक आउं ॿुधाईंदो हलां त मीरपुरख़ास में जेके दोस्त आहिनि उन्हनि खे कंहिं बि इत्तेहाद जी ज़रूरत न आहे, छो त अगरि इत्तेहाद जो ज़रूरत थिए त असां में घणो इत्तेहाद जो ज़रूरत आहे। असांजे इलाइक़े ॾांहुं डिस्ट्रिक्ट जेकमबाद डिस्ट्रिक्ट कश्मीर थियो, इन्हनि में इत्तेहाद जो वधीक ज़रूरत आहे, छो त असांजे तअसुब साड़ तालीम तमामु घटि आहे। हितां जी बंगलानी बिरादरी जो तव्हां ॾिसंदव त माहौल तमामु बहितरीनु आहे, न कंहिं सां नाजाइज़ी कनि, न कंहिं ॿिए कंहिं दोस्त खे ईज़ा आहिनि, माशाअल्लाह शऊर वारा नौजवान आहिनि। हिननि में ॾिसी इहा ॿधी ॾिसी मुंहिंजी तमामु घणी दिलि ख़ुशि थी आहे। महिरबानी असां मीरपुरख़ास दोस्त जा तमामु सराहता आहियूं।
ऐं हाणे मां पंहिंजे वक़्त जो पुॼाणी कंदुसि। कैमरामैन शिरल बंगलाणी, अफाएजाज़ बंगलाणी ऐं पंहिंजे टीम एडी खान बंगलाणी सां गॾु AB बंगलाणी PPI वेब न्यूज़।